प्यारा शागिर्दो, थर एजुकेशन यूट्यूब चैनल में भलीकार ऐं कृष्ण परमार। गुज़िरियल वीडियो में असां रीडर जो सबक 16 पढ़ियोसीं। अॼु असां रीडर जो सबक पढ़ंदासीं 17। सबक 17 ख़ूबसूरत नज़ारो। काल बरसात खां पोइ असां दोस्तनि पहिरियों भेरो आसमान ते इंडलठ ॾिठी। इंडलठ फितरत जो हिकु ख़ूबसूरत नज़ारो आहे। बरसात वसण खां पोइ आसमान ते कॾहिं कॾहिं तव्हांखे 7 रंगनि वारो पटो नज़र ईंदो आहे। हिन पटे खे इंडलठ चइबो आहे। इंडलठ बरसात खां पोइ आसमान ते नज़र ईंदी आहे। ईअं लॻंदो आहे ॼण आसमान ते हिकु सतरंगी कमान उभरियल आहे। इंडलठ जे 7 रंगनि में वाङणाई, सुरमाई, नीरो, साओ, पीलो, नारंगी ऐं ॻाढ़ो रंग शामिल आहिनि। जॾहिं सिज जी चिमकंदड़ रोशनी बरसात जे शफ़ाफ़ फुड़नि मां गुज़रंदी आहे तॾहिं इंडलठ ठहंदी आहे। इंडलठ खे आसमान ते ॾिसी हर को ख़ुशि थींदो आहे। नंढड़ा ॿार बि इंडलठ जो ख़ूबसूरत नज़ारो ॾिसी ख़ुशी विचां टिपंदा कुॾंदा आहिनि। हाणे इन सबक में कुझु लफ़्ज़नि जी आउं तव्हांखे हिजे ॿुधायां थो। ख़ूबसूरत खाएवाऊ पेश खू बेज़र बे स्वादवाऊ पेशू रेज़बर तेज़बर त। ख़ूबसूरत नज़ारो नून ज़बर न ज़ोए लिफ़्ज़ा रेवावरो नज़ारो। बरसात बेरे ज़बर बर सीन अलिफ़ सा ते ज़बर त। दोस्तन दालवाव सीन दोस्त ते ज़बर त नून ज़बर न दोस्तन। इंडलठ अलिफ़ नून ज़ेर इन डाल ज़बर ड लाम ज़बर ल ठे ज़ेर ठे इंडलठ। फितरत फे ज़ेर फे तोए ज़बर त रे ज़बर ते ज़बर त फितरत। लगंदो लाम ज़बर ल गे नून ज़बर गन दाल वाव दो लगंदो। वाङणाई वाव अलिफ़ वा ञे ज़बर ङ णे अलिफ़ णा हमज़ो ये ज़र ई वाङणाई। सुरमाई सीन रे पेश सुर मीम अलिफ़ मा हमज़ो ये ज़र ई सुरमाई। नारंगी नून अलिफ़ ना रे नून ज़बर रंग गाफ़िए ज़र गी नारंगी। ॻाढ़ो गे अलिफ़ गा रे हेवा वड़ो ॻाढ़ो। चिमकंदड़ चे मीम ज़ेर चिम काफ़ नून ज़बर कन दाल ज़बर द ड़े ज़बर ड़ चिमकंदड़। रोशनी रेवा रो शीन ज़ेर शे नून ये ज़र नी रोशनी। शफ़ाफ़ शीन ज़बर श फे अलिफ़ फ़ा फे ज़बर फ शफ़ाफ़। फुड़न फे पेश फो ड़े ज़बर ड़ नून ज़ेर ने फुड़ने। गुज़रंदी गाफ़ पेश गो दाल ज़बर द रे नून ज़बर हन दाल ये ज़ेर दी गुज़रंदी। ठहंदी ठे ज़बर ठ हे नून ज़बर हन दाल ये ज़ेर दी ठहंदी। खुश खाएवाओ पेश खो शीन ज़ेर शे खुश। खुश में एक खाए खां पोइ ही वाव पंहिंजो आवाज़ कोन ॾींदो ऐं खाए खे मथे पेश आहे इहो पंहिंजो आवाज़ ॾींदो खो। ही वाव मदुल हुजण जे करे हिन जो आवाज़ थींदो खाए वाव पेश खो शीन ज़ेर शे खुश। टिपंदा टे ज़ेर टे पे नून ज़बर पन दाल अलिफ़ दा टिपंदा। कुॾंदा काफ़ पेश को ॾे नून ज़बर ॾन दाल अलिफ़ दा कुॾंदा। प्यारे शागिर्दो, अॼु असां रीडर जो सबक 17 पढ़ियो आहे। ईंदड़ वीडियो में असां हिन सबक जी मश्क कंदासीं। अॼु जी ही मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।